हैदराबाद में सिंध एक्शन कमेटीअ जे सॾ ते 27वीं आइनी तरमीम ख़िलाफ़ हैदर चौक खां प्रेस क्लब हैदराबाद ताईं रैली कढी एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। रैलीअ दौरान पुलिस लाउड स्पीकर वारी गाॾीअ खे बार बार रोकींदी रही ऐं रैलीअ जी पुॼाणीअ खां पोइ लाउड स्पीकरनि वारी गाॾीअ समेत ॿिनि गाॾियुनि में वेठल 18 कारकुननि ऐं गाॾीअ खे हिरासत में वठी कैंट थाणे ते मुंतक़िल कयो। इतला मिलण ते सिंध बार काउंसिल जो मेंबर मीर मंगरियो, हाई कोर्ट बार एसोसिएशन जो जनरल सेक्रेटरी इसरार चांग ऐं ॿिया वकील थाणे ते पहुची विया, जिन ॻाल्हियुनि बाद कारकुननि खे आज़ादु करायो ऐं गाॾियूं छॾायूं वयूं। रैलीअ में वकीलनि ऐं क़ौमी कारकुननि वॾे अंग में शिरकत कई। रैलीअ जी अॻुवाणी रोशन बुरड़ो, दीदार शाम, एडवोकेट मीर मंगरियो, इसरार चांग ऐं ॿियनि कई। अॻुवाणनि चयो त 27वीं आइनी तरमीम मुल्क ऐं जमूरियत जे ख़िलाफ़ साज़िश आहे। 27वीं आइनी तरमीम ज़रिए सूबनि खे विराइण, वसीलनि ते कब्ज़ो, अदालतुनि ते हमिलो ऐं करप्ट हुक्मराननि खे तहफ़ुज़ फ़राहम करणु आहे। हुननि चयो त 27वीं आइनी तरमीम ग़ैर जमूरी क़ुवतुनि खे ताक़तवर बणाइणु आहे। 27वीं आइनी तरमीम खां पोइ मुल्क जे चइनी सूबनि में बेचैनी फैलियल आहे। बलोचिस्तान खे भित सां लॻायो पियो वञे। सिंध जे वैधानियत ते हमले जी तयारी कई वई आहे। सिंध जे वसीलनि तां सिंधियुनि खां हक़ खसियो पियो वञे। कारपोरेट फार्मिंग ज़रिए सिंध जूं ज़मीनूं फुरियूं वयूं आहिनि। KPK जी अवाम पंहिंजे हक़नि लाइ जदोजहद करे पई। पंजाब जी अवाम बि पंहिंजी शनाख़्त खे क़ाइमु रखण लाइ परेशान आहे। हुननि चयो त 6वीं आइनी तरमीम ज़रिए इज़हार जी आज़ादी ऐं इंसाफ़ खसियो वियो ऐं हाणे 27वीं आइनी तरमीम ज़रिए नंढियुनि क़ौमुनि खां पंहिंजे सूबनि तां हक़ खसियो पियो वञे। हुननि चयो त पीपल्स पार्टी ग़ैर जमूरी तरमीमुनि में भाईवार आहे। कैमरा टीम सां गॾु अशोक रामाणी, कोशिश डिजिटल, हैदराबाद।